अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो। दोस्तों मां आहियां अली गुल मल्हा ऐं मां पाण मुश्तबा तुनियो जंहिं चैनल ते तव्हां ॾिसो पिया था। मुश्तबा तुनियो ऑफिशियल इन जो यूट्यूब चैनल आहे। ऐं अॼु जेको असां हे केक, हे पेस्ट्रियूं, हे चिप्स, हे चांहि जेका पीऊं था वेठा बाक़ाइदे, इहा कहिड़ी ख़ुशीअ में आहे? उस्ताद ख़बर अथई मुंहिंजो चैनल न मोनेटाइज़ थी वियो। चैनल मोनेटाइज़ थी वियो? मोनेटाइज़ थी वियो। अरे लख लख मुबारक हुजनि यार, वाह वाह। बसि उन ख़ुशीअ में मां अॼु उस्ताद खां मिली अचां, मुबारक ॾियानि। वाह वाह, मुबारक तोखे हुजे बाबा, तुंहिंजी महिनत आहे पंहिंजी। न ख़ैर मुबारक, तव्हांजी सपोर्ट आहे सर। हाणे साईं चैनल त मोनेटाइज़ थी वियो अली गुल। हाणे उन जी ख़ुशी में असां चांहि पेस्ट्री केक खाऊं था वेठा। जीअं शेरदिल गांव ऑफिशियल जो थी वियो मोनेटाइज़, उन जी बि चांहि बिस्किट खाधा हुआसीं, वीडियो बि ठाही। बिस्कुट खाधा हुआसीं, बिस्कुट खाधा हुआसीं पाण लेमन। हा चांहि लेमन बिस्किट। हा लेमन बिस्कुट हूंदा, हे पेस्ट्रियूं ऐं हे साईं आया आहिनि पापा। हा पापा चिप्स आहे उस्ताद, पटाटो चिप्स, पटाटो आलू चिप्स सुकल थोरी। पापा हा। हाणे जॾहिं वरी हिनजी पहिरीं पेमेंट ईंदी जी जी। त जीअं शेरदिल गांव असांखे डिनर करायो हुयो, ईअं तूं वरी डिनर कराइजांइ हाई लेवल जी होटल ते। इंशाल्लाह हाई लेवल जो शेरदिल खां वधीक होटल ते वठी हलंदुसि मां तव्हांखे। बाक़ाइदे हुन में शेरदिल गांव बि गॾु हूंदो। इंशाल्लाह गॾु अजीनो मोतो जंहिंमें विझियलु हुजे उहा खाऊं। अजीने मोते वारी कढ़ाई, इहो मां पहिरियों दफ़ो ॿुधी आहे। अजीने मोते वारी कढ़ाई, मुर्गी जी कढ़ाई, चिकन कढ़ाई, गऊं जी कढ़ाई, झींगा कढ़ाई, वरी अजीनो मोतो कढ़ाई, इहो नओं स्टाइल आहे। चाइनीज़ साल्ट आहे हुन में विझनि था, टेस्ट थी वञे हुन में। अच्छा बहरहाल तुंहिंजी पेमेंट अचे, असांजी दुआ आहे त अलाह साईं करे तुंहिंजो चैनल इहो मोनेटाइज़ वधे। थी वियो आहे हिन दौर में। तव्हां चैनल तव्हांखे मुबारक हुजे। ख़ैर मुबारक सर। मोनेटाइज़ करणु त आसानु आहे। जी। हाणे मूंखे अॻिते हलाए टाइम ॾे, अॻिते हलाईंदे त डॉलर ठहंदा। डॉलर अचनि त वरी पोइ इंशाल्लाह डिनर बि कंदासीं। सही मसलो इहो आहे न। तुंहिंजा इहा हालत आहे इहो असांखे साल न साईं हाणे महिनत कंदो। असल में यूट्यूब वारा बि ॾिसंदा आहिनि त बाबा अॻिलो माण्हू असांखे हुनखे पैसा था ॾियूं, उहो असांखे टाइम ॾिए थो, सीरियस वठे थो असांखे। जॾहिं ॾिसंदा उहो वीडियो ई रखे थो 15-20 ॾींहं महीने में हिकिड़ो, छो ॾियूं भाउ हुनखे पैसा, छो रिकमेंड कयूं? इन करे तूं पंहिंजो जहिड़ो बि तुंहिंजो मुंहुं आहे अलाह साईं ॾाढो सुठो ठाहियो आहे, इन सां ई वीडियो ठाहे, माण्हू ॾिसंदा। सही आहे। जेको बि तूं कंदे माण्हू ॾिसंदा साईं, पोइ भली खणी गारियूं ॾियनि, हा गार उहो मसइलो न आहे। असांखे कहिड़ी ख़बर पवंदी ॾियनि था। हा जो गार ॾींदो उहो लुसी हूंदो टके जो, उहो पंहिंजी तरबियत ज़ाहिर कंदो त बाबा हिनखे पालियो वियो आहे, हिनजी तरबियत थी आहे। बसि तूं पंहिंजो कमु कर, महिनत कर, कमु कंसिस्टेंसी लाज़मी आहे। हर दोस्त खे चवंदा पंहिंजी महिनत पाण कयो। ॾिसो न टाइम छा जंहिं शइ खे ॾींदो उहा टाइम तव्हांखे इज़त ॾींदी। बिल्कुलु सही सर। जिते तव्हां कमु कयो था बैंक में, उन्हनि खे टाइम ॾींदा हो त तव्हां इज़त कंदा न। बिल्कुलु वञो ई न चंडराई सुम्हिया पिया हुजो, कढी छॾींदा। कढी छॾींदा। त यूट्यूब बि ईअं आहे। अच्छा यूट्यूब खे अगरि टाइम न ॾींदो त हू रिकमेंड न कंदा माण्हुनि खे, चवंदा हीउ सीरियस नथो वठे। न बसि बेसिकली मां हाणे तव्हां जेको लिखियो हूंदो हुननि ईमेल कई हूंदी, उन में लिखियो हूंदो त तव्हां असांजा फैमिली मेंबर आहियो। यूट्यूब पार्टनर, पार्टनर बिल्कुलु पार्टनर आहियो, तव्हां असांजा फैमिली मेंबर थी वियो हाणे। सही। हा त हाणे तव्हां हुननि जा साथी हो। जी जी। फैमिली मेंबर को ईअं टके जो माण्हू निकिरे ज़ाहिर बूट खाईंदो। अच्छा ॿियो इहो आहे त मां पहिरियों बि चैनल दोस्तो हलाइण जी कोशिशि कई, पर मुंहिंजो चैनल न हलियो। वरी जॾहिं उस्ताद सां मिलियुमि, उस्ताद सां मुंहिंजो तालुक़ु तक़रीबन 2005 खां आहे। बिल्कुलु। ऐं अफ़रा तफ़री केटीअ ते कंदा हुआसीं, उन ज़माने खां 2005 खां असां गॾु आहियूं। वरी कुझु हालात अहिड़ा थिया जो मुलाक़ात न थी सघी। वरी काफ़ी बिज़ी थी वई, तूं बि पढ़ाईअ में बिज़ी थी वई, सुठी ॻाल्हि आहे, ऑफिसर थी वई बाबा। वरी हाणे मुलाक़ात थी आहे त विदिन 3 मंथ्स मोनेटाइज़ थी वियो मुंहिंजो चैनल। बसि महाराज आहे तूं असांखे। हाणे वरी माण्हू रश कयूं, दर ते बीठा हूंदा साईं, असांजो चैनल मोनेटाइज़ कराए ॾियो, असां सां बि वीडियो ठाहियो। न न तव्हां बेसिकली तव्हां सपोर्ट त कयो था सिंधी माण्हुनि लाइ, यूथ लाइ, सिंधी नौजवाननि लाइ। साईं असां त सपोर्ट कयूं था, पर हाणे अॻियों बि त हिमत करे न। मौलाना असदुल्ला खोड़े वारी कार वोट अची करे 1000 रुपया खीसे में विधसि, चए हई रे हई अलाह साईं को भलो चूज़ो ॾींदई। चूज़ो माना पुट, मथां कुझु ॿियो सम्झो। वरी घोट खे चए थो कुझु पंहिंजी बि हिमत कजांइ, मथां मुंहिंजी दुआ जे आसरे ते हुजे। सो असांजी सपोर्ट ते आसरे ते न हुजो, कुझु पंहिंजी हिमत बि कयो। मोनेटाइज़ त आसानी सां थी वेंदो। हा पर मसइलो आहे हुनखे अॻिते कीअं हलाइणो आहे। असां पाण एॾो फासी पवंदा आहियूं, 3-4 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, त सोचींदा हाणे कयूं छा, कहिड़ी वीडियो रखूं। हाणे वीडियो कहिड़ा सुठा ठाहींदा दिलि सां हलंदा ई न। बिल्कुलु ईअं थुक बुझारी वीडियो हली वेंदी आहे। हा इहो बि नसीब जी ॻाल्हि आहे। जेको असांखे लॻंदो आहे आर्टिस्ट लॻंदो आहे हीउ मां वॾो कमाल जो कमु कयो, उहो अक्सर कॾहिं कॾहिं न लॻंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं वीडियो ठही वेंदो आहे, उहो वरी ज़बरदस्त पब्लिक खे पसंदि अचे। पाण टेबल जेट वेही पाण खे बुझारींदो आहे, हे हली वई। बहरहाल यार चांहि ॾाढी ज़बरदस्त आहे बाबा। इहे चांहि आहे, मथां इहो अंग्रेज़ सम्झंदो पीऊं था वेठा या चिप्स बि खाऊं था। इहो चांहि आहे, चांहि इट्स टी, यू नो, इट्स अ
बर्थडे पार्टी या फिर चैनल मोनेटाइजेशन थैंक यू यूट्यूब हाणे AdSense अचे त पोइ माय वरी फ्रेंड दिस इज योर पार्टनर इन द यूट्यूब and we are celebrate the monetization on मुश्तबा तुनियो ऑफिशियल हाँ माशाल्लाह दिस इज द फेस वेरी नाइस फेस यस ओके दोस्तों हाणे वरी पोइ वीडियोज़ में तव्हां असांखे ॾिसिजो न तव्हां मुश्तबा तुनियो ऑफिशियल सां थैंक यू Thank you. इजाज़त ॾिजो सलामत अल्लाह हाफ़िज़ महिरबानी